सिंध जा वसाइल सिर्फ पंजाब ते खर्च थियनि था पिया। सिंध जो कोयलो सिर्फ पंजाब लाइ, हत्या के आखिरी असांजो जेको बचियल हो दरिया उन ते पंजाब काबिज है। गैर कानूनी, सिर्फ गैर कानूनी नहीं ना बल्कि गैर शरई, शरीयत में उन्हनि खे इहो इजाज़त नथो ॾे। वो दरिया मां जेको आहे कैनाल कढी करे सिंधूअ जे पाणी ते धाड़ो हणनि था। शायद जेकॾहिं उन धाड़े में कामयाब विया तो शायद ईंदड़ चंद सालन में तव्हां असांखे वारे ते पानी न मिले ज़मीन आबाद करण लाइ। सिंध में ॿियो छा छॾियो उन्हनि? गरीब मज़दूर राखी करे पेट पाले थो पियो, राखी करे पंहिंजा बच्चा पाले थो पियो। उन्हनि वटि राखी खां अलावा ॿियो कुझु आहे कोन, लेकिन उन ते बि अॼु धाड़ो ऐं नारो इहो आहे त ला इलाहा इल्लल्लाह। सिंधी पठान पंजाबी सभु ॿाहिरि हो, इन जे करे पंजाब की जायज़ सब कुछ खाए। ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते जेकॾहिं बलोचिस्तान जो गैस उन जा वसीला पंजाब के मिली सघनि था, ला इलाहा इल्लल्लाह जे बेस ते जेकॾहिं सिंध जो कोयलो सिंधुअ जो पानी पंजाब के मिली सघे थो, ला इलाहा इल्लल्लाह जे बुनियाद ते जेकॾहिं पंजाब के केपी के खैबर पख्तूनख्वा जो जेको टाइल उन के कीमती जमीन कीमती पत्थर मार्बल उन के मिली सघे थो पियो, त सिर्फ पंजाब तो असो भाव ना है, असां तो उन जा ॿाहिरि हो न। पंजाब बलूचिस्तान के छा ॾिनो, पंजाब सिंध के छा ॾिनो, पंजाब केपी के छा ॾिनो? उलमा खां गुज़ारिश है त कुरान मजीद कौमुनि जे आज़ादी जो दर्स ॾे थो। कुरान मजीद कौमुनि जे आज़ादी जो दर्स ॾे थो पियो। कुरान मजीद में बार बार ये हुकुम आहिनि त पंहिंजे कौम जे आज़ादी जी जिदोजहद कयो। फिरौन माण्हुनि ते ज़ुल्म कयो, अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम के हुकुम ॾिनो वञ इन ॾे, इन खे चओ फारसिल माना बनी इसराइल, अन अरसिल माना बनी इसराइल। ऐ ज़ालिम फिरौन, माण्हुनि ते ज़ुल्म न कर, उन्हनि जो इस्तेहसाल न कर, उन्हनि जे हक़ुनि ते ढाड़ा न हण, इन बनी इसराइल खे आज़ादी ॾे। क़ुरान त आज़ादी जी ॻाल्हि करे थो पियो। इन सूरत हाल में उलमा के गुज़ारिश है त शिया हुजन, देवबंदी हुजन, बरेलवी हुजन, गॾिजी करे मुत्तफ़िक़ फतवा पंजाब जे इन धाड़े ज़ुल्म बरबरीत खिलाफ़ जारी करनि त कंहिं बि सूरत में ॿियनि सूबनि जो हक़ का तव्हांखे खाइण न ॾींदासीं। जेकॾहिं खाईंदव त तव्हांजो नारो आहे ही मुल्क इस्लाम जे बुनियाद ते ठतो आहे, त असां तव्हांजी मुखालफ़त कंदासीं त इस्लाम छा जो तव्हां वटि? तव्हां सिर्फ़ इस्लाम जो नालो इस्तेमालु कयो था।